नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मोरो में खबर ॾींदाल तो मोरो में नथा ॾेथा जी शाख जे वाटर कोर्स RD10 बंद करे पानी न ॾियण खिलाफ जमींदार हारी आबादगार सरापा एहतजाज। गोठ गोलो पोठो जे रवासी सरदार हिदायतुल्ला अबड़ो PP अगवान रहीम बख्श अबड़ो हारून संदेलो गुलन सेठार अलीगोर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त ही गोले पोठे जो आवाम इन में अबड़ा कौम जेसर संदीला ये तकरीबन 30-35 साल हिन वाटर ते आबादी कई अथनि। हाणे जॾहिं नई शाख ठही त उहो वाटर पुराणो जेको ज़मीन 300-400 एकड़ ते आहे उहो इंजीनियर एरिगेशन बंदि कयो आहे ऐं हिन गोले पोठे जे अवाम मुतालबो कयो जंहिंमें असां दरसाई हिन UC जो मां पाण नुमाइंदो आहियां सियासी, जंहिं असांखे हिते घुरायो। असां सरज़मीन ॾिठी आहे मुकमल हुननि जो वाक़ई जेको आहे सो वाटर बंदि कयो वियो आहे ऐं ज़मीनूं हींअर जेको आहे सो आबाद आहिनि। जेको हुननि जो फ़सुलु मुकमल हिन वाटर जे सहारे सां आबाद थींदो हो उहो अॼु कमंद ऐं कणिक हुननि जी सुके पई। मां हिन मीडिया जे ज़रिए पंहिंजे भले लीडर खे ऐं अवाम जो लीडर आहे जेको ॾुख में सूर में असांखे मुकमल हू पंहिंजो बच्चो सम्झंदो आहे, मां ज़िया साहब लंजार खे अपील थो कयां हिन अवाम जे ताउन सां त साईं ही मिसकीननि जो फ़सुलु जॾहिं बंदि थींदो, हुननि जो पाणी बंदि थींदो त हू काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन टाइम ते रोअनि पिया। हुननि जो बनीअ जो सहारो आहे जेको इन वाटर ते मुकमल बनी आबाद थींदी आहे। जेके बचड़नि खे बि तालीम ॾियाराईंदा आहिनि, पंहिंजे बीमारीअ खे बि मुंहुं ॾींदा आहिनि। तव्हां महिरबानी करे ही मूं वर्कर जी अपील अवाम सां अपील आहे त ही वाटर खोलाए तव्हां पंहिंजो बचड़नि जो हिननि जो सहारो तालीम जो सहारो वो वाटर खोलाईंदो तो हुननि जो बिल्कुलु जेको आहे सो सहारो बि थींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।